रिपोर्ट शान अली शेख। अवामी जमहूरी पार्टी पारां मेहर जे ॻोठ आकिल सोलंकीअ में अवामी तालीमी कचहरी कोठाई वई, जंहिंमें अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी अॻवान एडवोकेट सैयद लाल शाह, एडवोकेट सैयद अहमद पवहर, इलाही बख़्श सोलंकी, वकील अमजद सुमरो, अज़हर आदरेश सोलंकी, आमिर कमाल सोलंकी, गफ़्फ़ार खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते तालीमी कचहरीअ खे ख़िताब कंदे नाले वारे एडवोकेट सैयद लाल शाह चयो त सिंध जी तालीम हथ वठी तबाह कई वई आहे। बेराड़ीअ में बदामनी आहे। हुक्मरान न था चाहिनि त सिंध में तालीम बहितर थिए ऐं अमन अमान थिए। असां वटि स्कूल सहूलियतुनि खां ख़ाली आहिनि। बेराड़ीअ जे स्कूलनि में किथे बि का सुठी लाइब्रेरी, लेबॉरेटरी, कंप्यूटर सेंटर नाहिनि। सिंध में वॾेरा शाही अवाम सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे इदारनि जी मालिकी करणी पवंदी ऐं पंहिंजे हक़नि लाइ गॾु थियणो पवंदो। रियासत हिक तबके खे हथे वठराए रही आहे। अवाम गुरबत ऐं महांगाई हेठि दॿियल आहे। हथ जा ठाहियल मीर पीर अवाम सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। तालीमी कचहरीअ खे एडवोकेट सईद अहमद पवहर, आमिर सोलंकी, अज़हर आदरेश ऐं ॿियनि ख़िताब कयो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ मेहर।